सब कुछ मिलो आए थे। जय हो अलिया प्यारा माता दर ते, मुखे सब कुछ मिलो आए थे। अलिया प्यारा गते माता जो दर आए सब खान्यारो, माता जो दर आहे सब खान्यारो, माता जो दर आए सब खान्यारो, माता जो दर आहे सब खान्यारो। हिते अचे को भागन वारो, हिते अचे थो भागन वारो। हलिया चो देर न करो, हलिया चो देर न कयो। मुखे सब कुछ मिलो आहे थे। हलिया प्यारा गुरु दर ते, मुखे सब कुछ मिलियो आए थे। हलिया प्यारा गुरु दर ते, ओ मुखे सब कुछ मिलो आहे थे। हलिया प्यारा गुरु दर ते, मुखे सब कुछ मिलियो आहे ते। हलिया प्यारा गुरु दर ते। मार अचे या बुढ़ो अचे, मार अचे या बुढ़ो अचे, भेण अचे या भाव अचे, भेण अचे या भाव अचे। अची बाबल दे पाई भेण अची। मुखे सब कुछ मिलियो आहे ते। हलिया प्यारा गुरु दर ते, हलिया सब कुछ मिलियो आहे ते। हलिया प्यारा दर ते, ओ मुखे सब कुछ मिलो आहे थे। हलिया प्यारा गुरु दर ते। मुखे सब कुछ मिलियो आहे ते। हलिया प्यारा भोलेनाथ माता रुक्मणी देवी जे दर ते। जय भोलेनाथ। दीदी जिते अड़ा संत महापुरुष अची करे उन माता जे सदके असांजे मथा रहमत जो हथ था फेरन पिया, त उते छा न मिलंदो। ऐं दीदी छा पैसो ही सब कुछ आ? तव्हांजो त ज्ञान छा थो ॿुधाए, लाइक़ बि कोन हुयासीं। देश विदेश ताईं उन जी रहमत कहिड़ी जोत जगाए वई, काॾां जो किॾां छिके वई। पंहिंजा धंधा विसारे, पंहिंजूं फैक्ट्रियूं पासीरियूं करे, पंहिंजी वकालत हेॾे होॾे करे, पर अम्मा जे उन जोत खे भई खाइणा ॿ फुल्का आहिनि न, मूल मंतरी जंहिंजो पहिरीं सब जो भलो तंहिं सदके असांजो भलो। इहा कृपा अम्मा चवंदी हिकु हिकु दर ते जेकॾहिं कोई अचे ई थो न त तूं पाण खे भागन वारो समझ। ही माताऊं भेनर जेके विर्त थियूं रखनि न, तव्हां में त साक्षात परमेश्वर भगवान लही ईंदो आहे। भगवान तव्हांजे स्वरूप में, तव्हांजे हिननि प्यारनि जे स्वरूप में 40 सालनि खां अम्मा सां निभाईंदा था रहनि। मां चवंदो आहियां लख धन्यवाद असांजे रमेश आहूजा साहब जन जा, अहिड़ा भाई साहब जन जा। ही माताऊं भेनर सुहिणा कलाकार गायक, असां टाइम नथा कढी सघूं, पर केॾां केॾां हू पहुचनि था पिया। आसीस जो हथ मां माफ़ी घुरंदुमि सर्वजनिक। कल जय नाथाणी खे चयो भाई दीदी जिन वटि आया आहियूं, 2 दफ़ा मुलाक़ात न थी आहे, 5 मिंट पर्सनली वञी पाण चई चइनि, छो जो दीदी ईंदा त अम्मा खे ख़ुशी थींदी, दीदी ईंदा त मुंहिंजी महिमा भेण खे ख़ुशी थींदी, मुंहिंजी न्याणी डॉक्टर साहब जेके उनखे ख़ुशी थींदी। सचपच अहिड़ो इन जे मथां बि ज्ञान वरसाए छॾियो अथव। शिव बाबा खे पाण सां गॾु पंहिंजे रूम में ईअं विराजमान करायो अथई, ऐं वही बि उते अनुभव पाण ॿुधाईंदी मां चाहींदुमि, पर जीअं पहुती चईं पप्पा मूंखे एसी जो रूम कान्हे को, असां कीअं रहंदासीं 3 ॾींहं। चयोमांसि अरे बाबा जे दर ते ईअं पुछी त ॾिस, 5-7 मिंटे में हिकिड़ो असांजा अभी जो तव्हांजा जेके मेन आहिनि उन्हनि माण्हू मोकिलियुनि, अची करे रूम शिफ्ट करायोनि। 3 न्याणियूं 3 डॉक्टराणियूं एॾो ख़ुशि थी वियूं, अची करे मूंखे चए पई पप्पा मम्मी सॼो परिवार हर साल हिकिड़ो दफ़ो हली करे माउंट आबू थी अचूं त अचो जी जोत जॻह हा असांजी माता रुक्मणी
ये चरणन में नमन। ये जेको दीपक भाई ऐं असांजे जेका शेवा कनि था सॼे वर्ल्ड में दीदी नालो कढियो अथऊं, त मां चाहींदुमि असांजी दीदी इन्हनि जो सत्कार कनि, ॿिन्ही न्याणीअ जो बि। हा की जय। अच्छा केरो जी जी क्या बात है। तरसंदा असांजा बाबा साहब जॾहिं ईंदा न त मां उतां खणी बि ईंदुमि राखीअ जी बि असांजे पूज्य पिता साहबनि जे लाइ, छो जो घर जी ठहियल शइ ऐं बाबा साईं जन खे असांजे सॼे परिवार खे जरी जरी खणी प्रसाद इहे बि खणी ईंदी आहे न्याणी। पर सच चऊं दीदी काॾे जूनागढ़ काॾे गुजरात काॾे हाणे बि 20 खां वठी 30 ताईं दिल्ली हरिद्वार में कार्यक्रम आहे, न असांजी इहा राह हुई न असांखे हिन जी ॼाण हुई। हीअ बि रोए पई मां जियां संतन विराजमान कराए भई अम्मा जी जॻह ते गादीअ ते त चऊं पिया असां कुझु ॼाणो ई कोन, पर ॾिसो रहमत दुनिया जे कुंड कुर्श ताईं उहा माता जी आसीस असांखे पहुचाए थी। न त जिते राष्ट्रपति अचनि माउंट आबू जो हेॾो विराजमान डायमंड हॉल जिते मां तो सम्झां घटि में घटि 20,000 माण्हुनि जी दीदी कैपेसिटी 40,000, उन हाल में 20 मिंट हिन दास खे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो आहे। साईं कृपा मां चवां उन मालिक जी उन माता साहब जी कृपा बिना कुछ भी काने। असांजी उहे माता साहब हुया जिन हींअर शिव बाबा में विलीन थिया, उन्हनि ॿिन्हिनि हथनि सां आसीस जो हथरो मुंहिंजे मथां धरियो। कहिड़ी रहमत आहे, भला कुछ लाइक़ हुयासीं हुजऊं आहे हिते 2-4-5 करोड़ शायदि ॿिया कमाए वठूं हा, हुजऊं आहे हिते लड़ी झगड़ी पा कारपोरेटर MLA थी वठूं हा, पर पोइ छा। पर जंहिंमहिल हिननि दासनि जे चरणनि में हिननि सतगुरुनि जे चरणनि में पहुचूं था न त लीला ई अपार आहे। अचो दीदी जिन खे बि अॻियां कार्यक्रमनि ते वञिणो आहे, मां चाहींदुमि असांजा दीदी जिन ऐं हा असांजा रमेश आहूजा साहब महिमा हीर नरेश ज्योति जगायो अचो। ये कर बेटा जगा दे। हाँ है ना इन मान दीदी दीदी ज्योति जगे मुझे महादेव जी, ज्योति जगे गुरु जी, ज्योति जगे शिव बाबा जी, ज्योति जगे सीता रुक्मणी देवी जी। आज नहीं नाचूंगी तो फिर कभी नाचोगे, आनंद ही आनंद है, आनंद ही आनंद, आनंद ही आनंद है, आनंद ही आनंद है। ज्योति जगे माता रुक्मणी देवी की, ज्योति जगे माता रुक्मणी देवी की। आज नहीं नाचेंगे तो, आज नहीं नाचेंगे तो फिर कब नाचेंगे, आनंद ही आनंद है, आनंद ही आनंद, आनंद ही आनंद है, 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 आनंद ही आनंद है। संतन जे श्री चरणन में आनंद ही आनंद। अचो हाणे दीदी जिन जे मुख मां सुहिणो सत्संग वठंदासीं। आया आहिनि दीदी जिन त पात्र असांजो नंढो थी थो सघे, पर दीदी जिन वटां ज्ञान अपार आहे, खणण जी असां में क्षमता खाली हुअणु खपे। सभई ॼणा विराजमान थींदा।